ईंदड़ आम चूंडू इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ज़रिए कराइण जो ऐलान वज़ीर आज़म जे सलाहकार बाबर एवान चवण आहे त दांधली जो राग ख़त्म करण लाइ शफ़ाफ़ चूंड ज़रूरी आहे। 2023 जी चूंड में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन इस्तेमाल थींदी। दांधली वारनि खे वोटिंग मशीन मां ख़ौफ़ आहे, पर हू हर कमेटी में मशीन ॾेखारण लाइ तयार आहिनि। कंटोनमेंट बोर्ड जूं चूंडूं शफ़ाफ़ थींदियूं। मुख़ालिफ़ धुरिजूं पार्टियूं मुल्क ते रहम ऐं चूंडुनि खे शकी बणाइण खां पासो कनि। शहबाज़ गिल जो चवणु आहे त मुख़ालिफ़ धुर भली एहतजाज करे दबाव विझे, पर ईंदड़ चूंडूं साफ़ ऐं शफ़ाफ़ थींदियूं। ख़दशा ॿुधाया वञनि त जीअं उन्हनि खे ख़त्म करे सघिजे। मुल्क में ईंदड़ हुकूमत पीपल्स पार्टी जी ईंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त वफ़ाक़ जूं सिंध सां ज़्यादतियूं वधी वयूं आहिनि। एहसास प्रोग्राम जूं ॻाल्हियूं कंदड़नि खे अवाम जो अहसास नाहे। 50 लख घरनि जो वाइदो करे उबतो माण्हुनि खे बेघर कयो वियो। मुल्क में बेरोज़गारी ऐं महांगाई सबबि अवाम परेशान आहे। पीटीआई हुकूमत संदन नकुल करण खां सवाइ अवाम लाइ कुझु बि नाहे कयो। BISP ते तनक़ीद कंदड़नि उन जो नालो मटाए साॻियो प्रोग्राम शुरू कयो। मुल्क में ईंदड़ हुकूमत पीपल्स पार्टी जी ईंदी ऐं हू बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के बेहतर अंदाज में हलाईंदा। गुरबत जो ख़ात्मो संदन पहिरीं तरजीह आहे। औरतूं तरक्की कंदियूं त मुल्क अॻिते वधंदो। कुझु माण्हू इस्लाम जे नाले ते औरतुनि जा हक़ खसणु चाहिनि था। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो चवणु आहे त हुकूमत अवाम दुश्मनी जो मिसाल काइम करे छॾियो आहे। मफ़ाहमत परे जी ॻाल्हि, पर हुकूमत सां ॻाल्हाई न घुर्जे। PTI सरकार सच ॻाल्हाईंदड़नि खां डिॼे थी। मुल्की तारीख़ में एॾी नाइल हुकूमत कॾहिं बि नाहे आई। हुक्मराननि जो ध्यानु कारकरदगी बहितर करण बदिरां मीडिया ऐं मुख़ालिफ़ धुर खे कंट्रोल करण ते आहे। खेसि हिकु ई पुटु आहे, उन जी शादी में शिरकत जी बि इजाज़त न पई ॾिनी वञे। मरियम सफ़दर केसर में देर पोयां लिकी रही आहे। शरीफ खानदान इल्तिवा बदिरां रोज़ानी ॿुधणी जी दरख़्वास्त करे नवाज़ शरीफ लंडन में वेही शादियुनि में शिरकत करे थो। मरियम नवाज़ पुट जी शादी में शरीक न थियण ते अफ़सोस जो इज़हार कयो। हुननि जूं त शादियूं बि ॿाहिरि थींदियूं आहिनि, पोइ पाकिस्तान छो ई न आहिनि। शीन लीग ते नून लीग ॻरी साबित थी। शरीफ खानदान खे पुरट जो हिसाब ॾियणो पवंदो। खेनि वधीक इल्तिवा हेठि लिकण न ॾिनो वेंदो। हुकूमत मीडिया जी डेवलपमेंट ते कमु करे रही आहे। ममलकती वज़ीर फ़ारूक हबीब अफगान सरहद तां कंडे तार हटाइण जो सवाल ई पैदा नथो थिए। अफगानिस्तान जे इस्तेहकाम सां समूरे ख़िते खे तरक़ी मिली सघे थी। तालिबान दुनिया सां जेकी वाइदा कया आहिनि उहे पूरा थियण घुर्जनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान तालिबान खे तस्लीम करण बाबति फ़ैसिलो दुनिया सां गॾिजी कंदो। संदन बुनियादी मसइलो इहो आहे त TTP ऐं दाइश अफगान धरती पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमाल न कनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो परॾेही TV खे इंटरव्यू। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त अवाम लाइ आसानियूं पैदा करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। हू तालीम जो निज़ाम बहितर बणाइण चाहिनि था। माज़ी में तालीम ते ध्यानु न ॾिनो वियो। तालीम खां सवाइ मुआशिरो तरक़ी नथो करे सघे। छोकिरियुनि जी तालीम जी हौसला अफ़ज़ाई करणु घुर्जे। पढ़ियल लिखियल औरतूं मुआशिरे खे वधीक फ़ाइदो पहुचाईंदियूं आहिनि। बदकिस्मतीअ सां ॿारनि जी तालीम ते ध्यानु न ॾिनो वियो। 2 करोड़ ॿारड़ा स्कूल नाहिनि वेंदा। नवाब शाह मां गिरफ़्तार थियल सिंध एक्शन कमेटी जे कारकुननि जी आज़ादी लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। STP जे सर ते नवाब शाह, टंडियल यार, दौर, मिठियाणी ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा धरणा। अॻवाननि इल्ज़ाम मढ़ियो आहे त अदालत में पेशीअ बाद कारकुननि खे पुलिस खंभे गुम कयो आहे। खेनि जल्द आज़ाद न कयो वियो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। कश्मीर पुलिस जी CIA इंचार्ज ऐं SSP कश्मीर जी PSO जो अहलकार ते वहशाणो तशद्दुद वीडियो सोशल मीडिया ते वायरल। अहलकार गुलाम यासीन भगवान जो चवणु आहे त CIA इंचार्ज नशे जी हालत में मतस बिना जवाज़ वहशाणो तशद्दुद कयो। IG सिंध DIG लाड़काणो मामले जो नोटिस वठी CIA इंचार्ज ख़िलाफ़ कार्रवाई कनि। सिंध जी राजधानी कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां किथे तेज़ त किथे वरी हल्की बरसात। मौसम ख़ुशगवार। शहर में बिजली जो वॾो ब्रेकडाउन। 80% फीडर टिप थियण सबबि अक्सर इलाइक़नि मां बिजली गायब। न्यू कराची, नाज़िमाबाद, नॉर्थ नाज़िमाबाद, सदर, डिफेंस, क्लिफ्टन, लांडी, कोरंगे, मलीर, क़ायदाबाद, सनती ज़ोन, गुलशन इकबाल, गुलिस्तानी जोहर, PIB कॉलोनी, AB एरिया, नर्सरी, गुलशन बेबार ॿियनि इलाइक़नि में बिजली बंद। शहर में मोबाइल सर्विस ते पाणी जी फराहमी भी सख्त मुतासिर। अवाम सख्त परेशान। के इलेक्ट्रिक जे तर्जुमान जो चवणु आहे त कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली बंद आहे। 500 KV नेशनल ग्रिड लाइन में फनी ख़राबी आई। बिजलीअ जी फराहमी बहाल थियण शुरू थी वई आहे।
नेप्रा बिजली जी अघ में ₹1.37 फी यूनिट वाद जी सिफारिश करे छॾी। कतई फ़ैसिलो नेप्रा अथॉरिटी कंदी। नेप्रा अख़्तियारनि जो चवणु आहे त मुल्क में पावर प्लांटनि खे LNG घटि ॾिनी वई। बहितर कारकर्दगी वारा पावर प्लांट न हलाया विया।